छुओ लहंडियत ताई उन गरीब के न अन्न न पानी हां दत तेती घुटो नहीं साफ कर चले आए हां मारियो उधर कटको बोला बेचारी ता के आया वाला शर्म हे औरत जो एहतराम ता के दिल में हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधायो तव्हां ॿिन्ही जे लाइ कंहिंजी मौत ऐं ज़िंदगी लाइ कोई फ़र्क़ु नथो पए भली को माण्हू मरी वञे त मरी वञे इहो बस इहो जी सकी अहिड़ी तो थप हणाए निकिरंदी वञी ख़बरदार जो ॻाल्हायो न त इहे सवार काकड़े खां कढी ॿाहिरि चली थो ठाहे वीचारी कुत्तान खे ज़रगट मारियो और तो शाम अचणु खपे तव्हांखे साईं हो बस जब बोहणी ऊंच में विचड़ींदो साईं सॼी हरकत तो में आ हिन जो मथो बि तो ख़राब कयो आहे अहिड़ी फज़ीलत एॾी ज़िद हिन वञी इंतिहा ते पहुती त तेरे घटि वीचारी मारी आई शर्म कर ज़िद ते मां न पर सकीना हुई उन चयो तुंहिंजे हथनि जी का बि तयारु थियल शइ न खाईंदसि तुंहिंजो इहो गुण त जल्द ज़ाहिर थींदो अलाह कंदो तो वीचारी सुबुह ताईं होश में अची वेंदी ऐं पाण ई ॿुधाईंदी त तो हुन सां कहिड़ो शर कयो आहे ऐं पोइ सॼी ख़बर पइजी वेंदी त शरारत कंहिं में आहे ऐं जे तूं ॾोही ॾिठी आहे ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ पंहिंजा कपिड़ा लटा सभु ॿधी रखजां हिन ई हवेलीअ मां तोखे तड़े कढंदुसि छड़ो कुत्ताम होश में अचे पर उन जे होश में अचण खां अॻु में मां तोखे हित करे लहण ॾींदुसि उन जे होश में अचण खां अॻु जो सभु पंहिंजा लटा कपिड़ा ॿधी कर सामान खणी निकिरी वञे हवेलीअ मां ऐं जेसि ताईं मां मोटी अचां त हिन घर में तूं न हुजी सदको मुंहिंजी राणी हाणे छा थींदो ये मुई ॾाइण मरी पविया न त दिलवर जा दड़का बि सिर ते दड़का न आहिनि इहे दड़का जेकॾहिं सुबुह सां सकीना होश में आई न ऐं उनखे समूरी हक़ीक़त रेस वॾे खे ॿुधाई न त रेस वॾो ख़बर थी छा कंदो तोखे मूंखे धिका ॾेई कढी छॾींदो तूं त हूअं बि न हवेलीअ में बेज़ार आहीं तुंहिंजो त भलो थी पवंदो आहियां बेज़ार पर हीअं हवेली मां तड़जी करे निकिरणु नथी चाहियां अल्लाह ख़ैर कंदो सुबुह ताईं दिलावर खाननि जी कावड़ झकी थी वेंदी सोनी सदको वञे मुंहिंजी राणी हाणे मूंखे नथो लॻे त रेस वॾो को थधो थींदो सोनी तूं ख़ौफ़ न कर अल्लाह साईं पाणे भलाई कंदो वज़ीफ़े जी सलाह ते मन कयूं था हिकु दान कोहराज बाकी ॿियो ॾांहुं दिलावर खान जे ऊठ में वञी हण वैसे इहो सोचो आहे त उहो कहिड़ो घर आहे दिलावर खान जंहिंमें असां वञी ॾांद खे हणूं अरे बाबा खोड़ घर दिलावर खान जे ॻोठ में ग़रीब गुरबा मरनि था पिया कंहिं न कंहिं घर में वञी हण जीअं तूं दांद उते पहुचाईंदे मतां DSP खे वठी मां तो छापो हणायां वैसे पुलिस खे त गुमराह करे वेंदासीं पर खान असांजो पीछो एतिरो आसानी सां छॾण वारो न आहे भले खान खे पक छो न हुजे त दांद मूसा खान हुनजा कोहराया आहिनि ऐं कढाया आहिनि पर जॾहिं हुनखे सबूत न मिलंदो ऐं उनखे इहा ख़बर पवंदी त दांद दिलावर खान हिन मोहबती माण्हू जे ॻोठ मां निकिता आहिनि ॻाल्हि हिन में असां मथे हूंदासीं अरे सर पर दिलावर खान जे ॻोठ में अहिड़ा के बि माण्हू कोन्हनि जेके खान जा दांद कढनि ॾाढो चरियो बाबा वॾेरनि जी सियासत खे तूं न सुञाणे
इन मोहब्बती माण्हू खे मोहब्बती न सम्झ तोखे त इहा ख़बर आहे त ख़ान दिलावर जो ज़मीन ते भॾो हले पियो जेकॾहिं डांद उतां निकितो त ख़ान जो समूरो शक असां तां फिरी हाकिम ख़ान जी ॻीचीअ में वेंदो ठीकु आहे रेस तव्हां चओ था त असां अॼु राति ई निकिरी था ऐं सुभाणे राति वञी दिलावर ख़ान जे ॻोठ में डांद खे था हणूं तव्हां दिलावर ख़ान जे ॻोठ में डांद वञी पहुचायो ऐं मूंखे इतला ॾिजो फोन ते मां पाणे पुलिस फोर्स उतां मोकिले छॾींदुसि दिलावर ख़ान सोचींदो रहंदो ऐं असां पंहिंजी सियासत में कामयाब वेंदासीं इहे न जी जेकॾहिं इहा ई ॻाल्हि आहे रेस त पोइ मां ऐं होशू अॼु राति ई निकिरी था वञूं कोशिश इहा ज़रूरी आहे तव्हां लाइ त तव्हांखे ईंदे वेंदे को बि न ॾिसे ऐं ॿी कोशिश इहा कजो त डांद जा पेरा ॿाहिरि नज़र न अचनि ऐं हा पोइ ॾिस त भले ख़ान वञी ॻोठनि जा जांच करे पर डांद मिलंदुसि दिलावर ख़ान जे ॻोठ में चोरीअ जो चंड ऐं मुंहिंजे अमर मूं त कॾहिं सोचे बि कोन ख्वाब ॾिसण छॾे ॾे मजू ईअं जो ख्वाब सांभिया न आहिनि थींदा अरे निभागा तूं त रिवाई न कढाई न साहु पुट जेको इंसान जे नसीब में हूंदो आहे उहो ई उनखे मिलंदो आहे वाही न कंहिंजी सिधागी हूंदी आहे ऐं न वरी निभागी छा थो चई खेरल तुंहिंजी ऐं मजूअ जी उमिरि खां वधीक मूं धिकनि ऐं थाबनि में ज़िंदगी गुज़ारी आहे जेका ॻाल्हि आहे खुली कयो इशारनि खे छॾियो चाचा तव्हां वॾा आहियो ऐं असांजी अञा उहा उमिरि न आहे जो तव्हां सां वेही उहे ॻाल्हियूं कयूं जेका तुंहिंजे ऐं मजूअ जे दिलि में आंदमाद आहे न उहा ॻाल्हि करण खां सवाइ ख़तमु न थींदी पुट इन करे त चवां थो त जेका ॻाल्हि तव्हांजे दिलि में आहे उहा खुली चओ मां दिलि में न कंदुसि लफ़्ज़ साथ ई नथा ॾियनि त छा चवां जेको माण्हू लफ़्ज़नि जी रांदि खेॾंदो आहे हुनजे अंदर में सचाई न हूंदी तूं खुली ॻाल्हि कर चाचा मजू चाहे थो त शादी कयां इहो त तमामु बहितर थींदो उन लाइ रिश्तो सुठो ई तो अहिड़ो रिश्तो जेको मजूअ खे मिले चाचा मजूअ जो तव्हांजी भाइटी मजू शादीअ खां पहिरियां मां तोखे हिकु सलाह ॾींदुसि त पहिरियां तूं पुलिस में हथु ॾे ऐं पंहिंजे मथां केस ख़तमु कराए चाचा जेकॾहिं पुलिस में हथु ॾिनमि न त सॼी ज़िंदगी मुंहिंजी जेल में गुज़री वेंदी Yeah. Please tell me that I can't, that I won't, that I fail, that I'll never make it out, yeah. Please tell me all the bad, never good, fill my head full of every single doubt, yeah. Please say any negative thoughts, I pop off when I hear people say I cannot. I get off to the thought of proving everyone wrong, I won't stop to the top, so you better back off and get lost. I'ma stay loud, stay proud, never running out, never heading south. I'll be spreading out, call it word of mouth, can't put me down, I'll be getting loud. You can have your doubts, not what I'm about, have your f***ing cloud, it be raining now, I keep making sound, go another round, I'm legend bound, can't stop me now. You don't wanna fuck with me, a slow burn like a disease. Just
Tell me that I can and I'll show you things that you couldn't believe. Just tell me that I can. 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 Cause I just wanna hear it out your mouth, yeah. Give me fuel, it's a tool that I use to go ahead and run my mouth, yeah. I take shots, I take... चली कमाल करे छॾियो थी जेका अहिड़ी ॻाल्हि हुई त घटि में घटि मूंखे त ॿुधाई आहे। कॾहिं तव्हां दर ते आया, कॾहिं पुछो त कंहिं शइ जी ज़रूरत आहे, को फ्रूट, पर न तव्हां सोचो त 10 ॾींहं मुंहिंजी जान छुटी पई। जे मां न आयुसि त छा थियो? सोनीअ जे हथ न्यापो न पई करे सघे। इहा सोनी ऐं तुंहिंजी सिकी लधी इहा सोनी, इहे ॿई ॼणियूं सलाह में हुयूं। वॾी कोशिशि कयूं मूंखे मारण जे लाइ, पर मूंखे अलाह साईं बचाए वरितो। सोनी ऐं सोणीअ ॿिन्हिनि घटायो कोन। उन्हनि ॿिन्ही खे सज़ा मिलंदी, ऐं अहिड़ी सज़ा मिलंदी जो ज़िंदगी भर यादि कंदियूं। चए थो, पर सुभाणे ताईं तुंहिंजी अकावड़ ख़तम थी वेंदी। तूं कुझु बि न कर, सिर्फ़ु एतिरो कर त इहे ॿई ॼणियूं मुंहिंजे पेरनि ते हथ रखी मूंखां माफ़ी घुरी वयूं त तूं मुंहिंजे मथां वॾो थोरो करे छॾियो। इहे ॿई तुंहिंजे पेरनि ते हथ रखी तोखां माफ़ी घुरंदियूं। सुहिणी मरंदे मरी वेंदी, मुंहिंजे पेरनि ते हथ त छा, पर हथ जोड़े मूंखां माफ़ी बि न घुरंदी। तूं इहे ॻाल्हियूं छॾ सकी न। मां वेठो न आहियां, चरी हावला थो थी, पाण खे अकेलो थी सम्झे, न सोचींदी करे रहियूं ॻाल्हियूं। तूं छड़ो जाग चङी भली थी, पंहिंजे पेरनि ते बीहण जहिड़ी थी। ॾिस त कीअं थो मां हिन सोनीअ ऐं सोणीअ खे तुंहिंजे कदमनि में झुकायां। काॾे था वञो? तूं आराम कर, तोखे आराम जी ज़रूरत आहे। मां कपिड़ा चेंज करे हलां थो ताक़त ते। ऐं हा, काई ज़रूरत पए त सॾु कराए वठिजां। हाणे ॾिसणो आहे त ख़ैरा जी धीअ मुंहिंजे पेरनि ते कीअं थी झुके। जेकॾहिं इन्हीअ एवज़ ख़ैरा जी धीअ मुंहिंजे पेरनि ते झुकी, इहा ई हुनजे लाइ वॾी झुठ आहे। चाचा तव्हां वञो था, पर मूंखे लॻे कोन थो त दिलावर मञींदी। अजू, मां तुंहिंजे सिर जे करे न पंहिंजे धीउ जे कातल जे दर ते वञां। चाचा जेकॾहिं तव्हांजी दिलि नथी मञे न, तव्हां भले न वञो। मां ॼाणा मुंहिंजो सज़ा कुदरत वारो पाण ई ॾींदो। पोइ अकेला न वञो चाचा, हिन गोरपट खे पाण सां गॾु वठी वञो। वाह अरे खिरल वाह, ॼण मां गोरपट आहियां। अड़ी चरिया, गोरपट जी माना आहे बरपट में रुलंदड़। खिरल, मां कोशिशि कंदुमि तुंहिंजे ऐं मजूअ जे बारे में चवंदोमांसि। मुंहिंजो फिक्र न कयो चाचा, मां बहादुर खान खे चवंदुसि इहो हिकु अधु केस त आहे, 12 ई ख़तम कराए छॾींदो। खिरल मां मञा थो त तो मथां को बि केस अहिड़ो कोन्हे को, पर बहादुर खान पंहिंजे पैसनि जे केस में तोखे ज़रूरु अंदरि कराईंदो। पोइ चाचा ॻाइणे खे चऊं था, दिलावर खान खे चई थाणे तां जांच कराए वठंदो। अलाह भलाई कंदो, मां कोशिशि कंदुमि। जेकॾहिं तो मथां को बि केस न आहे तो मजूअ जे बारे में दिलावर खान जे मथां ज़ोर रखूं था। चाचा जेकॾहिं दिलावर खान सचाई ॾेखारी न,
त मजूअ जा कुझु केस ख़तम थी वेंदा, बाक़ी हिकु अधु केस रहंदो। साल खन खां पोइ हुनजी ज़मानत बि करे वठंदासीं। साल मजू ॿ ॾींहं बि हिकु जॻह ते न आहे टिकियो ऐं तव्हां साल जेल में विहण जे लाइ सोचियो